जी नाज़रीन, तव्हांखे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं मीराबाद खां, जिते मीर ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ मीर पप्पू टालपुर ज़िले काउंसिल टंडोलियार जे हलफ़ खणण लाइ मीराबाद खां सवे गाॾियुनि जे काफ़िले जे सूरत में टंडोलियार रवानो। जी नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं मीराबाद खां, जिते मीर ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ मीर पप्पू टालपुर ज़िले काउंसिल टंडोलियार जे हलफ़ खणण लाइ मीराबाद खां सवे गाॾियुनि जे काफ़िले जे सूरत में टंडोलियार रवानो थी वियो। संदसि चाहींदड़नि पारां रैली ते गुलनि जी निछावर करे खेसि लोंगियूं ऐं अजरकूं उॾायूं वियूं। संदसि चाहींदड़नि पारां रैली ते गुलनि निछावर करे खेसि लुंगियूं ऐं अजरकूं उॾाई वियूं, जॾहिं त वॾेरो अब्दुल अज़ीज़ थेबो ऐं मोहम्मद नवाज़ मरी मोहम्मद यूसुफ ख़ासकेली पारां अलॻि अलॻि रैलियुनि जे सूरत में मीराबाद पहुची मेन रैली में शामिल थिया, जॾहिं त कारकुननि पारां जीए भुट्टो जे नारनि ते रक़्स। जी नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं, जिते टंडोलियार जे पीपल्स पार्टी जे अॻुवान मीर ग़ुलाम मोहम्मद उर्फ़ मीर पप्पू टालपुर ज़िले काउंसिल टंडोलियार जे हलफ़ खणण लाइ सवें गाॾियुनि जे काफ़िले जे सूरत में टंडोलियार रवानो थी विया आहिनि।